नासिन वाक़िया कंदासीं। सिंध हाई कोर्ट टंडोला यार में दहशतगर्दी के केस में नामज़द 21 जवाबदारनि की गिरफ़्तारी का अॻु वारी ज़मानत मंज़ूर करे छॾी आहे। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद जस्टिस रहमतुल्लाह फुलफोटो ऐं जस्टिस शमसुद्दीन अब्बासी ते मुश्तमिल डिवीज़न बेंच टंडोला यार में भोलू खानज़ादा के माचण बाद कार्रवाई में मुलविस 21 जवाबदारनि की गिरफ़्तारी का अॻु वारी ज़मानत मंज़ूर कई आहे। डिवीज़न बेंच वकीलन जा दलील ॿुधण बाद हर एक जवाबदार के 30,000 रुपयनि जे मसलकन एवज़ 50 ॾींहं लाइ गिरफ़्तारी का अॻु वारी ज़मानत मंज़ूर करण जो हुक्म ॾिनो आहे। जवाबदार मोहम्मद आसिफ, अरसलान, इरशाद, दानिश समेत 21 जवाबदारनि पंहिंजे वकील मार्फत अदालत में दरख्वास्त दाख़िल कराई हुई। अदालत जवाबदारनि जे 5 ॾींहं लाइ ज़मानत मंज़ूर कंदे खेनि ATC कोर्ट में ज़मानत लाइ पेश थियण जो हुक्म ॾिनो आहे। ख़बर अवां सां शेयर कई पिया। सिंध हाई कोर्ट टंडोला यार में दहशतगर्दी के केस में नामज़द 21 जवाबदारनि की गिरफ़्तारी का अॻु वारी ज़मानत मंज़ूर करे छॾी आहे। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद जस्टिस रहमतुल्लाह फुलफोटो ऐं जस्टिस शमसुद्दीन अब्बासी ते मुश्तमिल डिवीज़न बेंच टंडोला यार में भोलू खानज़ादा के माचण बाद कार्रवाई में मुलविस 21 जवाबदारनि की गिरफ़्तारी का अॻु वारी ज़मानत मंज़ूर करे छॾी आहे। डिवीज़न बेंच वकीलन जा दलील ॿुधण बाद हर एक जवाबदार के 30,000 रुपयनि जे मसलकन एवज़ 5 ॾींहं लाइ गिरफ़्तारी का अॻु वारी ज़मानत मंज़ूर करण जो हुक्म ॾिनो। जवाबदार मोहम्मद आसिफ, अरसलान, इरशाद, दानिश समेत 21 जवाबदारनि पंहिंजे वकील मार्फत अदालत में दरख्वास्त दाख़िल कराई हुई। अदालत जवाबदारनि जे 5 ॾींहं लाइ ज़मानत मंज़ूर कंदे खेनि ATC कोर्ट में ज़मानत लाइ पेश थियण जो हुक्म ॾिनो। हैदराबाद में तफ़सील मालूम कंदासीं। शबीर अबड़ो खान जी। शबीर, आगाह कजो। सिंध हाई कोर्ट टंडोला यार में दहशतगर्दी के केस में नामज़द 21 जवाबदारनि की गिरफ़्तारी का अॻु वारी ज़मानत मंज़ूर करे छॾी आहे। जी बिल्कुल। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद टंडोला यार में खलीलुर रहमान उर्फ भोलू के कत्ल बाद पुलिस चौकी से बाहि ॾियण ऐं ड्यूटी अटका वारे दहशतगर्दी के केस में 21 जवाबदारनि की गिरफ़्तारी का अॻु वारी ज़मानत मंज़ूर करे छॾी आहे। जेको आहे जस्टिस रहमतुल्लाह फुलफोटो ऐं जस्टिस शमसुद्दीन अब्बासी ते मुश्तमिल डिवीज़न बेंच वकीलन जा दलील ॿुधण बाद हर एक जवाबदार के 30,000 रुपयनि जे मचलकन एवज़ 5 ॾींहनि लाइ गिरफ़्तारी का अॻु वारी ज़मानत मंज़ूर करण जो हुक्म ॾिनो आहे। जॾहिं त जवाबदार मोहम्मद आसिफ, अरसलान, इरशाद, दानिश समेत 21 जवाबदारनि पंहिंजे वकील साबिर हुसैन मार्फत अदालत में दरख्वास्त दाख़िल कराई हुई। अदालत जवाबदारनि जे 5 ॾींहनि जी ज़मानत मंज़ूर कंदे खेनि ATC कोर्ट में ज़मानत लाइ पेश थियण जो हुक्म ॾिनो आहे। जी मेहरबानी शबीर, तफ़सील ॾियण जे लाइ।